नाज़रीन हिते रिपोर्ट शामिल कंदासीं मीरपुर ख़ास मां शाहबाज़ लगारी जी। मीरपुर ख़ास कुंडरी खां कराची सफ़र कंदड़ मुसाफ़िर कोच पुराणे मीरपुर थाणे जी हद में रोके भत्तो घुरण ते पैसेंजर खे बस तां लाहे तज़लील करण ख़िलाफ़ मोहम्मद आसिफ़ आराई ऐं ॿियनि ऐवान सहाफ़त मीरपुर ख़ास वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजे मुसाफ़िर कोचनि जो क़ानूनी तौर रूट परमिट हूंदे बि असांजे बसनि खे रस्ते में रोकियो वञे पियो। मुसाफ़िरनि जी तज़लील कई पई वञे। ट्रांसपोर्टर आसिफ़ आराई चयो त मूंखे फ़ोन कॉल करे भत्तो घुरियो वियो। हिन चयो त 10 लख रुपया भत्तो न ॾिनो त गाॾियूं न हलाइण ॾींदासीं। हिन चयो त असीं बिना जवाज़ ट्रांसपोर्ट खे तंग कयो पियो वञे। हिन चयो त असांजूं गाॾियूं 30 सालनि खां वठी हिन रूट ते हलनि पियूं। अॼु ताईं को बि अहिड़ो वाक़ियो पेश न आयो आहे। अहिड़े पैसेंजर जी तज़लील नाहे थी। हिन DIG मीरपुर ख़ास SSP मीरपुर ख़ास खां